गॾिजी हलूं। छोरा मुंहिंजी सलाह वठ, न त गेरा ॻरी वेंदई। वो बा जेसी ताईं गेरा गरन फिलहाल मुंहिंजा जेरा जली विया अथई। तुंहिंजी अञा ही शुरूआत आहे, तुंहिंजे ड्रामे जी एंड किथे थींदी? वो बा इन ॻाल्हि त मुंझायो आहे, इन करे त मां भरिसां वारो घर मसवाड़ ते वरितो आहे त जीअं अचण वञण में तकलीफ़ न थिए। हा, पर ॿिन्ही ज़ालनि मां न हिकिड़ी आगुड़ में लुड़ कई पिता पधरा थी वेंदी। ओ बा हाणे पेर पुसाया आहिनि त बाक़ी वींजण खां कहिड़ो एतिराज़? अरे ख़्यालु कजां, इहे काथे दरिया शाबाशा में गोता न खाराइनि। सलीम, ओ सलीम, 2 मिंट बाबे सां बि कचहरी करणु बि नथी रहे। आयो आखिर इहे तव्हां पीउ पुटनि जूं ॻाल्हियूं खुटनि छो न थियूं? अड़े चरी, पीउ माउ सां दिलि जूं ॻाल्हियूं ओरण इबादत आहे। अल्लाह, मां हिते वेही बाक़ी चक हणा, 3 साल थिया न शादीअ खे, न ॿार न बच्चो, चवी त वेही भितुनि सां ॻाल्हायां। हे जो साइंसदाननि टीवियूं ईजाद कयूं, उन्हनि में वरी हज़ारनि में चैनल आहिनि। अड़े रिमोट सां वेही मटाए जेको वणे ई ॾिसो, मिड़ई असांखे तंग न कर। कंहिंजी फोन आहे? दोस्त आहे। दोस्त आहे? हा हिन में न बोल छो कई अथई? कहिड़ो दोस्त आहे? यो बबी। ये माई आहे मर्द आहे? न माई वरी कीअं आहे? मुंहिंजो दोस्त आहे, गॾु पढ़िया आहियूं असां। बबी पर हे त बेबी लिखियो पियो आहे। न स्पेलिंग बेबीअ जी आहे। न, स्पेलिंग जी ग़लती थी आहे। बेबी कीअं हूंदी मुंहिंजे फोन में? चरियां जा आहे, मुंहिंजो नंढपण जो दोस्त आहे, गॾु पढ़िया आहियूं। पर हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी कन खोले ॿुधी छॾ, जेकॾहिं मूंसां न गड़बड़ कयई त मूंखां वधीक पुछड़ो कोई न थींदी। न कोई बि न थींदो, इन ॻाल्हि जी मूंखे पक आहे। मतलब त मुंहिंजूं तोसां 32 दिलियूं आहिनि। अड़े मुंहिंजी तोसां मोहबत आहे, मुंहिंजो तोसां इश्क़ आहे, मन अलाए छा आहे। मूंखे त सम्झ में ई ॻाल्हि नथी अचे, तुंहिंजा दोस्त बि अजीब आहिनि। हे को टाइम आहे फोन करण जो? बिल्कुलु टाइम न आहे, पर लॻे थो त हिन सां का एमरजेंसी आहे, मूंखे वञिणो पवंदो। न तेरे कर फोन, वञिणो पवंदो मूंखे त ॾे। सुम्हाणे आराम सां अपनी हसरतों अरे कीअं सुभाणे पी ज़ुल्म करे छॾी। मुंहिंजी नई नवेली कुंवार मुंहिंजे इंतज़ार में हूंदी। अड़े मां तोखे कीअं ॿुधायां त मिस कॉलूं उन जूं हुयूं। मौला उनखे निंड कराए। कम ॾेखार। शुक्र अथई मुंहिंजा मौला। हेॾे ॻाल्हि त ॿुध, तुंहिंजी मोबाइल छो बंदि हुई की?
जॾहिं तुंहिंजी मिस कॉल आई न ॿ फोरू बीठा चपड़ हणी मूंखे मोबाइल खसे आहे ऐं पोइ त साईं जेका हथा पाई थी जेको जहिड़ो थियो बादर वसकारो आख़िरकार तुंहिंजे जानीअ को मोबाइल खसे विया अच्छा तोखां मोबाइल खसे विया एॾी हाथापाई थी न तुंहिंजे जिस्म ते को निशान न रूंड कुझु बि न उहो मां थोरो ईअं जॾहिं बि जहिड़ो कंदो आहियां त थोरो एहतियात सां कंदो आहियां पंहिंजी हिफ़ाज़त कंदो आहियां मूंखे छा हेॾो एलर्जी आहे थोरी न त पोइ वरी वॾो मसइलो थी वेंदो आहे वरी मथां तूं बि वरी शक करे आ त वरी उन ॼणो ॿी का ज़ाल अथसि वरी उहे माना रंबूटा पाराए आयो आहे उहा त मूंखे ख़बर पइजी वई आहे त तूं अॻ में शादीशुदा आहे ख़बर पइजी वई आहे कीअं 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 तूं मूंसां कूड़ छो ॻाल्हायो त तूं शादीशुदा न आहीं ओ बेबी ॾिसो मां तोसां ॾाढो प्यारु कंदो आहियां मां तोखे कंहिं बि हालत में विञाइणो न पए चाहियो ऐं मां इहो सोचियो त जेकॾहिं तोखे इहा ख़बर पइजी वई त मथां तूं हट थिए इन करे अधु अधु राति जो उथी भॼी वेंदो आहीं जॾहिं हाणे ख़बर पइजी वई थी त बख़्श कर मां तोखां सवाइ रही कोन सघंदुसि उथी टाइम टेबल ठाहे इहो क्लास में पीरियड वठंदी छा मां चयमि न पंहिंजे अचण वञण जो शेड्यूल ठाहे ॾे ऐं हुन में जेकर हेर फेर कई अथई पोइ सम्झी वञजांइ त मां छा कंदीमांइ एॾो ज़ुल्म न कर रहम करे न मासूम ते चुप हिते बि मार्शल आहे उथी बाबा हुनखे ख़बर पइजी वई त मुंहिंजी अॻ में ज़ाल आहे हीअ बि सियाणी अथई हीअ बि सभु कुझु सम्झे थी पोइ भाई ईअं न कजांइ हिनखे ख़बर पई त सफ़ा कचो खाई वेंदी हो तुम्हारी मोबाइल किथे आहे मोबाइल उहा त राति ज़ेबीअ खसे विहाणे हेठां रखी छॾी ओए आई थी भॼ पुट तूफान थो थिए भॼ 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 हाँ रात मूंसां हेॾो वॾो कूड़ हईं त बबीअ जी फोन आहे स्पेलिंग ग़लति लिखजी वई आहे हा हा रात मूं तव्हांजे दोस्त बबीअ सां ॻाल्हायो हो मरी वियो सलाह जा बाबा छड़ा कलमो भर पो ऐं हूअ रन त ईअं पई चवे त मां सलीम जी ज़ाल आहियां ईअं पई चवे ईअं हा ईअं ई पई चवे न छॾ मज़ाक खे मुंहिंजी त ज़ाल तूं आहीं मां चवां थी परे कर मूंखां इहे हथ ऐं अॼु खां पोइ ॿाहिरि मूंखे निकिरी करे ॾेखार बाबा इन खां त पुट एतिकाफ़ में वेहा रोज़ा बि उअं ई न रखे ॿई जहान वेही बेगम साहिबा जेकॾहिं तोखे ख़बर पइजी वई आहे त जीदान ॾे कुझु शेड्यूल ठाहे ॾे पर कर्फ्यू न मिली मां चवां थी तूं हिन दर खां ॿाहिरि निकिरी करे ॾेखार मूंखां वधीक को पुछड़ो कोन आई हा तुझे तारनि मां लॻे थो हाँ पुट आसार बताते हैं कि इनके इरादे खतरनाक हैं ठीकु आहे तूं हीअं कर अंदरों तालो हणी वञी अंदरि वेही रहो मां ॿाहिरि न निकिरंदुसि हा हाणे त मूंखे ईअं ई करिणो पवंदो सम्झाई अरे छोरा इहो वरी छो चयोसीं त अंदरों तालो ॾेई छॾिजां हाणे टपंदे काॾूं ओ वाह डाक करे रखी भित ते टपी वेंदो वॾो होशियारी हाणे मां दरवाज़े खे ई तालो थी हणां दर खां ॿाहिरि टपी ॾेखार त इहे तुंहिंजूं ॿई टंगूं भांजंदसि मां हा भले हणो तालो भले हणो तालो अचाई थी दिल ठरे हई तालो सुकून आई हाणे वञी आराम सां सुम्ही पओ बाबो मां सॼी राति हिन ॻाल्हि ते अरमान कंदासीं हा सॼी राति बाबो मां अरमान कंदासीं
हेॾो मुआदी लॻो पियो आहे ऐं तोखे राति जी नज़र अचे। थी वेंदी हिन में कहिड़ो मसइलो आहे? वई ओ बा हेल्प कंदे? हा हा चओ। थोरो हेॾे त अचो। और थोड़ो कुलो हेठ करे भित टपा ॾाकण हुन पासे पई आहे न। ॾाकण हुन पासे पई आहे, कुलो हेठि पुराणो मुड़ुसु कुलो न कढी अथई। भला हाणे ॿियो छा कयां? अबू आहे न त माना हाणे ॿियो कंहिंखे चवां मां? हा चढ़ो चढ़ो। मां छा थो कयां? मां बाबे खे ज़ोर थो ॾियां, ॿियो छा कंदुसि मां? हा हा जाई मूंखे ज़ोर थो ॾे, तोखे कहिड़ो एतिराज़ आहे? इन में बि तोखे एतिराज़ आहे? मूंखे त सम्झ में ई कुझु नथो अचे। ॿई पीउ पुट चरिया आहिनि के। दर त उअं ई बंदि करे छॾियो अथई। अंदरि बि वेही जेको आहे पाण में ॻाल्हायूं ॿोलायूं न, ज़ोर बि न ॾियूं। पाड़े वारी घर में नौकरियाणी कोन्हे थी छा? पाण कमु थी करे? न पाड़े वारी, भला हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, तव्हां असांजे पाड़े में नवां लॾे आया आहियो छा? हा, मुंहिंजे मुड़ुसु जाइ वरिती आहे, बसि मुंहिंजे मुड़ुसु ऐं मां रहंदी आहियां। ॾाढो सुठो, पर ॿुधाए त सही, छा कंदो आहे तुंहिंजो मुड़ुसु? रोड कछण वारे खाते में आहे। अच्छा, मुंहिंजो मुड़ुसु बि रोड कछींदो आहे, पर ॿुधाए त पघार घणी अथसि? अलाए, पुछो नथी मांसि, चङी हूंदसि। मुंहिंजो मुड़ुसु बि ईअं आहे। इहे मर्द अथई अहिड़ा, पघार सही ॿुधाईंदा ई कोन अथई। ऐं वरी ॻाल्हियुनि खे घणा वकड़ बि ॾियनि था। इहा त असुल खां मर्दनि जी आदत आहे। काॾे तुंहिंजो मुड़ुसु ऑफिस वियो आहे छा? ऑफिस अंदर मोह सुम्हियो पियो आहे निभागो। घर खे अंदरां तालो ॾेई छॾियो अथमि, निकिरे त टंगू था वञासि। चङो कयो अथईसि। मुंहिंजो मुड़ुसु बि सुम्हियो पियो आहे। चइबो चौकीदार भुल में तालो हणी वियो आहे, मां भित टपी आयो आहियां। अड़िय दी, लॻे थो तुंहिंजो मुड़ुसु पक चोर आहे, जो वते तो भितियूं टपंदो। पाड़े वारी कहिड़ियूं हाणे जाचियूं कयांसि, जेके क़िस्मत में लिखियल हो सो लिखियल हो। मूंसां कूड़ हणी शादी कई त मां कुंवारो आहियां, पर मोए खे अॻ में ई जज़ा हिकु लॻियल आहे। अड़िय दी पाड़े वारी, कॾहिं बि मुड़ुस ते एतबार न कजांइ। मूंखे त इहा ख़बर पई आहे त मूं वारे मुड़ुस ॿी शादी कई आहे, पर अॼु राति ज़ंजीर हणी घर में सुम्हारींदीसांसि। मुंहिंजी ख़बर ई नथी पए, अधु राति जो घर मां गायब थो थी वञे। मूंसां बि इहो कूड़ थो वणे न, बाथरूम में 2-2 कलाक वञी वेही थो रहे, वञी जो ॾिसांसि त आहे ई कोन। अड़ी पाड़े वारी, मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, भुलिजी बि कॾहिं ॿाहिरि न छॾिजांसि। मूं वांगुरु तूं बि कमरे में ज़ंजीर ॿधी सुम्हारे छॾेसि। ये करे चरिया ऐ लहू 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 माराई जा। किथां थी ॻाल्हाए? मुड़ुस सां सुम्ही पियो उथियो, हाणे चांहि ठाहे ॾियां पोइ वरी ॻाल्हायूं। हा हा लहू अरे मां छिक भराए छॾई, परे थी। मुंहिंजी प्यारी ज़ेबी, ही ॾिस त सही, तुंहिंजी कावड़ जे करे मां सॼी राति निंड न करे सघियो आहियां। कसम बाबे जे कमरे में सुतो आहियां। मां सम्झां थो तुंहिंजी कावड़ बज आहे, पर हाणे दरवाज़ो खोल त मां चांहि त पी अचां न। हाँ, का ज़रूरत कोन्हे का। जीअं मां तालो खोलियां त तूं वरी हुन ॾाहिण ॾे वञी। न न, मां रुगो चांहि पी माना 5 मिंटनि में मोटी ईंदुसि। पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजांइ, जेकॾहिं इहा ॾाहिण मूंखे हिकिड़ो दफ़ो हथ अची वई न, इन जा ॾुंडा न पटे हथ में ॾिनामांसि न, त मुंहिंजो नालो बि ज़ैबी न अथई। भले पटिजांसि, भले ॾुंडा पटिजांसि, पर रुगो दरो खोल। ठीकु आहे, खोलियां थी दरवाज़ो।
करे मूंखे ॾाकण था लव? सच सच मूंखे ॿुधाए त ॻाल्हि छा आहे? मूंखे त तुंहिंजे मन में ॿी ॻाल्हि थी लॻे। छा वरी छा हूंदो? अरे हाणे कहिड़ो तोखो मां लिकायां? इन जे माईअ सां तूं ॻाल्हाए पई आहे मुंहिंजी पहिरीं ज़ाल ते। अच्छा त असां ॿई पाड़े में थियूं रहूं? हा, ऐं मां वरी वाड़े में थो रहां। जाई हा, उहो ॻाल्हि पई करे त मां पंहिंजे मुड़ुस खे राति जो ज़ंजीर में ॿधी सुम्हारींदीमांसि ऐं मूंखे बि सलाह ॾिनी अथई। मुंहिंजी सुहिणी मन मूणी, अरे मां को सान आहियां या पाॾो आहियां जो मूंखे ज़ंजीर हणी सुम्हारींदी? अलाए हूअ बि चवे। मूंखे त तुंहिंजी नियत बि साॻी थी लॻे। हूअ त तुंहिंजी पहिरीं ज़ाल आहे, मां त ज़हर पी छॾियो, हाणे हुनखे ई ॿुधाए त मां तुंहिंजी ज़ाल आहियां। हुनखे अञा शक अथई। हा शक, जे पक पियसी न त अहिड़ी कंदी जो हिक ॿिए जी सूरत ॾिसण लाइ बि सिकी मरंदासीं। या पोइ अहिड़ी ज़ालिम ज़ाल रखी छो अथई? लॻी वई आहे ॾाढी ॾिंगी। तोखे ख़बर नाहे। ठीकु आहे, मां सुभाणे वेंदीमांसि। न एड़ी गलती न कजाए। हे जो कोन ॼाणाई में ॻाल्हायो थी गंज थियो। मां चयमि न सुभाणे मां वेंदीमांसि। भली करे आई अधी पाड़े वारी, छा हाल आहे? सुबुह सां कैसा लुड़ायो पिछिया? हां तू हिते छो आया? मां हिते छो आई आहियां? मां तुंहिंजी ज़ाल खे पंहिंजे मुड़ुस सां मिलाइण आई आहियां। सलीम तू इन्हें सुञाणी थो? हा न पाड़े वारी। ज़ेबी साहिबा, मां सिर्फ़ तुंहिंजे पाड़े वारी न बल्कि तुंहिंजे मुड़ुस जी ज़ाल बि आहियां। छा थी चई? छा थो थे? मूंखे माफ़ कर, मां तोबा कई, मां वरी ॿी शादी न कंदुमि, मूंखे माफ़ कर। हा मो छा थी वई? हथ लाइण सां ॾियूं रड़ी थो करी, ख़ैर त आहे? ज़ेबी आहे न? हा ज़ेबी आहियां। ॻाल्हि त ॿुध, अॼु ईद जो वॾो संदो ॾींहुं आहे। सुबुह खां वठी चाचो वीचारो तयारु लॻो वेठो आहे। तोखे ईद जी निमाज़ लाइ हुन सां गॾु वञिणो आहे, विसरी वई छा? शुक्र थियो, माना ईद हाणे शुरू थी न? हा। नौकर तुंहिंजो आहियां होतार साईं तूं, मां नौकर तुंहिंजो आहियां होतार साईं तूं, ओ जीअं सदाई तूं केॾा भई ॾिसी मुआ तू त को शक्की आहीं। मां नौकर तुंहिंजो आहियां, मां बानी तुंहिंजी आहियां महबूब साईं तूं, मां बानी तुंहिंजी आहियां महबूब साईं तूं, ओ जीअं सदाई तूं महबूब साईं तूं।